लालू राम जे ॻोठ शामरात बुढ़ाणी जे रवासन पारां तरह जे बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अब्दुर्रहमान बुढ़ाणी, नवीद हुसैन बुढ़ाणी, नसरुल्लाह चांडिया ॿियनि पारां तरह जे बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अब्दुर्रहमान बुढ़ाणी, नवीद हुसैन चांडिया ऐं नसरुल्लाह प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु बासरनि संदनि ज़मीन ते काह करे उन मथां तशद्दुद करे हिक नौजवान खे ज़ख़्मी कयो ऐं सभिनी खे ज़री ज़मीन ख़ाली करण लाइ चयो। संदनि चवण त बासर खेनि धमकी ॾिनी त हू वापसि आया त खेनि क़त्ल कयो वेंदो। उन्हनि अहिड़ी दांव पुलिस खे बि ॾिनी पर को तदारुक न कयो। हुननि चयो त हू ग़रीब शरीफ़ माण्हू आहिनि, जवाबदार धुर जा माण्हू ॾोहारी क़िस्म जा आहिनि, खेनि जान जो ख़तरो आहे। हुननि मुताबिक़ उते कानूनी कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। तंगाणी में बिया औरत मुसम्मात मरियम ख़ातून पारां 2 एकड़ ज़मीन ते कब्ज़े बाद विकिरे ऐं कर्ज़ जा पैसा घुरण तां मारण जी धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। मुसम्मात मरियम ख़ातून पंहिंजे माइटनि दोस्तमंद कमराणी, कादिर कमराणी ऐं ॿियनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त नज़ीर अहमद कमराणी ऐं शादूस कमराणी संदसि ज़मीन ते कब्ज़ो करे ज़मीन राणे ओगाई खे विकिरो करे ॾिनी ऐं हुन जा ज़ेवर ऐं कर्ज़ तौरु वठी वञण बाद पैसनि ऐं ज़ेवरनि जी वापसी घुरण ते खेसि मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुसम्मात मरियम ख़ातून कमराणी SSP कशमोर समेत ॿियनि वसवारनि खां घुर कंदे चयो त खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ ॾिनो वञे। जामशोरे में औरताणी हक़ लाइ जाखोंदड़ समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाण औरतुनि अमर सिंधु, हुसैन मुसरत मालवी अवाण, फरज़ाना बुर्डो, एडवोकेट सनम मंगी ॿियनि जामशोरे में समाजी तंज़ीम IRC ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त हुननि जामशोरे जे ॻोठ वॾा छछर में बेदर्दी सां क़त्ल थियल वज़ीरान छछर जे क़त्ल बाबति माइटनि, शाहरनि ऐं ॻोठ जे हर माण्हू ऐं सहाफ़ियुनि खां मालूमात वठी काफ़ी हद ताईं जांच कई आहे। हुननि चयो त वज़ीरान जो क़त्ल संगावती मामले ते पेश करण जो इशारो ॾिनो थो वञे पर असांजी तफ़्तीश मुताबिक़ उहो क़त्ल संगावती मामले तां नाहे थियो। हुननि चयो त संदसि वालिदैन पारां दाख़िल करायल FIR अणपूरी ऐं पोस्टमार्टम जी आयल रिपोर्ट मां हू मुतमइन नाहिनि, जॾहिं त हेॾे वॾे बेदर्दी सां क़त्ल केस में सिर्फ़ 3 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। हुननि शक ज़ाहिर कयो त वज़ीरान जे क़त्ल बाबति मिलियल शाहिदनि मां लॻी रहियो आहे त वज़ीरान खे ॾाढा ई बाद क़त्ल कयो आहे। हुननि मुतालबो कयो त वज़ीरान जे क़त्ल बाबति दाख़िल FIR खे मज़बूत तरीक़े सां दाख़िल कयो वञे। पोस्टमार्टम रिपोर्ट में औरत जे जिस्म ते आयल जेके बि ज़ख़्म आहिनि उन जी अहिड़ी चिचिरियल हालत आहे, यकीन कयो त आम माण्हू ॿुधी बि नथो सघे। एतिरी उन जी चिचिरियल हालत आहे त असांखे औरत ॿुधायो, हुन चयो त हीअं वॾा आहिनि, सॼी बांह ते हीअं वॾा आहिनि। उन खां पोइ हुन चयो त हितां जेको सो गोश्त जी मुठी निकितल अथसि, हितां जेका असां बुख मां खंजर, हाणे खंजर आहे या ॿी का आहे पर औरतुनि जे चवण ते हितां खंजर आयल अथसि। माना मां बिल्कुलु इहो माना जेका असां वाज़े तौर ते चवां थी त असां माना चऊं था त डॉक्टर जी जेका असां इहा पोस्टमार्टम रिपोर्ट ॾाढी जेका असां ऐं इन ई पोस्टमार्टम रिपोर्ट ते अॻिते केस हलंदो आहे, इन ई पोस्टमार्टम रिपोर्ट ते पुलिस अॻिते वधी सघंदी आहे। जेकॾहिं इन पोस्टमार्टम रिपोर्ट ते पुलिस ब्लाइंड हूंदी, पुलिस कुझु कोन कंदी। ख़ैरपुर A सेक्शन पुलिस रिवायती कारनामो कंदे शहर जे नौजवान वकील मथां वशाणो तशद्दुद कयो, जंहिं सबबि संदसि खाबी ॼंघ ऐं पेर में फ्रैक्चर अची विया। पुलिस तशद्दुद बाद खेसि संदसि घर ॿाहिरां फिटो करे वई। नौजवान वकील हलण फिरण खां लाचार थी वियो। इन सिलसिले में नौजवान वकील कामरान अली शेख पाण मथां थियल पुलिस जे वशाणे तशद्दुद जा तफ़सील ॿुधाईंदे चयो त हू शरीफ़ शहरी ऐं वकील हुजण जे नाते सां पुलिस सां गॾिजी वियो, जिते पुलिस खां पुछा कई, जंहिं ते हू मछिड़जी पिया मथसि तशद्दुद करे ॾिनो। हुन मुतालबो कयो त साणसि थियल पुलिस जी कार्रवाई वारे वाक़े जो नोटिस वठी मथसि वशाणे तशद्दुद कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ वकील कामरान शेख जे वालिद ऐं कुर्बान शेख ॿुधायो त हुन कुझु ॾींहं अॻु ज़करिया शेख जे घर में लॻल धाणे वारे वाक़े में मुलविस असुल जवाबदारनि खे वाक़फ़ु करण जी पंहिंजी वीडियो वायरल कई, जंहिं तां मछिड़जी पुलिस कार्रवाई कई। होॾां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर सैयद जाफ़र अली शाह वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। SHO सां तव्हां घुरायो आहे पूछताछ जे लाइ ऐं जल्दी तव्हां थाणे ते अचो ऐं मां थाणे ते उन वक़्तु ई पहुतुसि मालूमात ॾियण जे लाइ। SHO साहिब सां मिलियुसि। SHO साहिब मूंखां मालूमात शुरू कई पुछण जे लाइ। मां हुनखे ॿुधायो, हुन मूंखां पुछो त मोहम्मद ज़करिया शेख जी जेकी चोरी थी आहे उहा वापसि कीअं थी। मां हुनखे चयो साईं मूंखे हिन शइ जो इल्मु न आहे, इन मालिक खे ख़बर हूंदी त हुनखे चोरी कीअं वापसि मिली आहे, तव्हां हुनखां पुछो। जॾहिं मां हुनखे इहा शइ ॻाल्हि कई त उन मूं ते यकीन न कयो। हुनखां पोइ पंहिंजी टीम खे सभिनी खे हुकुम ॾिनई त हिनखे कीअं बि करे बासरायो त इहो कमु कीअं थियो आहे। उनखां पोइ उन्हनि मुंहिंजा टंगू पई ॿधी उल्टो करे मूंखे ॾाढी मार ॾिननि, बेहदि मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो अथनि। मुंहिंजी हिकु टंग भॻी अथनि, हिकु पेरु भॻो अथनि, मूंखे सफ़ा लाचार बेबस करे छॾियो अथनि। ख़ुदा जो वास्तो आहे मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। मूंसां ॾाढी ज़्यादती थी आहे, ॾाढो ज़ुल्म थियो आहे। असुल चोर पता नथा वञनि, मूं ग़रीब खे फासाए थो वञे। मां IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं DIG सखर, RPO सखर, SSP ख़ैरपुर खे रिक्वेस्ट थो कयां त फौरी अदल इंसाफ़ कयो वञे मुंहिंजे पुट जो ऐं इन्हनि खे रिवर्ड सस्पेंड करे डिवीज़न आउट कयो वञे।
शहरनि खे बि रिक्वेस्ट थो कयां त मां सॼो शहर बंदि कराईंदुमि ऐं बाक़ाइदगीअ सां मां शाहराह रोड ते बाईपास ते वञी बाईपास बंदि कराईंदुमि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।